पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ग्रुप शदात कोट की जानिब से बिजली की गैर एलानिया लोड शेडिंग, ट्रिपिंग और डिडक्शन वाले बिल समेत SDO वापडा की बदअखलाकी के खिलाफ कामरेड मुनीर बिरोही की सरबराही में सब्जी मंडी से वापडा ऑफिस के मेन गेट तक हाथों में बैनर्स उठाकर एहतजाजी मुजाहरा करके धरना देकर सख्त नारेबाजी की गई। अॼु असांखे हिन एहतजाज खे टियों ॾींहुं मुसलसिल टियों ॾींहुं ही जेके आहिनि वापडा वारा ही वॾी शहर वारनि सां नाजायज़ियूं कयूं वेठा आहिनि। डिडक्शन बिल आहिनि, हथरादू लोड शेडिंग आहे, इहे घणियूं नाजायज़ियूं आहिनि। उन जे करे असां ही एहतजाज कयो आहे। हीअ वापडा ऑफिस जे अॻियां धरणो आयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो शदात कोट जे तरफ़ां असां ग़रीब माण्हुनि जे लाइ ही एहतजाज कयो आहे। ही असांजो मसइलो न आहे, ही सॼे शहर जो मसइलो आहे। उन जे करे असां ही एहतजाज कयो आहे ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे SDO खे हटायो ऐं SDO जे जेके करप्शन वारी टीम आहे उनखे हटायो ऐं सुठा ऑफिसर हिते शदात कोट में घुरायो ऐं SDO जेको आहे उज़ैर पठान खे हितां शहर मां हटायो वञे। इहो ई असां वापडा जे ख़िलाफ़ न, वापडा जे ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ असां शरीक आहियूं। असां हे जेके निकिता आहियूं मजबूर थी निकिता आहियूं, यको बर्दाश्त करे 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 सॼो ॾींहुं असां मज़दूर माण्हू आहियूं। वञी जंहिंखे चवां जॾहिं घर सुकूं था त बिजली कान्हे का। असांजा बचड़ा जेके आहिनि तक़रीबन बीमारी में अची विया आहिनि। गर्मी आहे 52 सेंटीग्रेड 50 सेंटीग्रेड हिनमहिल हले थी। तव्हां पाण हिन ॻाल्हि जा गवाह आहियो। हिते छा असरु लॻो पियो आहे हिन गर्मी में हिते अचे वेहणु। इहा बि हिकिड़ो जहाद आहे जेको असां जहाद करियूं पिया ऐं असां तव्हांखे ॿुधायूं था जेकॾहिं हे अञा बि न सुधरिया त पोइ तंगायत बि जंगायत साईं। हाणे असां बर्दाश्त कोन था करे सघूं। असांखे टियों ॾींहुं आहे वॾी सांझा कुटुंब चौक ते एहतजाज कयोसीं। हे ख़ुशी में न आया आहियूं। ग़रीब मिसकिन सां जेको दादी आहे जेको बोरियूं खणनि था, जेको सेलरनि ते कमु था कनि, गॾा गाॾे ते कमु था कनि, सॼो ॾींहुं लोड़े लोड़े 400-500 में ॾियारी ठहे थो। 400-500 जो बर्फ़ वठनि, अन्न वठनि, चांवर वठनि, अटो वठनि। एॾो असांखे जो उज़ैर पठान वैले विधो आहे। आवाम परेशान ख़ुदकशी लाइ तयारी थी वियो आहे। मसइलो हिनखे शर्म नथो अचे। जेके भी ट्रांसफार्मर सरल आहिनि उन्हनि खां पैसा थो घुरे। हिननि सां साम्हूं लॻो जेको आहे ट्रांसफार्मर सरल आहे उन खां तयारु करे रखियो अथऊं। हलाइनि नथा चवनि था पैसा ॾियो, पैसनि खां सवाइ उहो ट्रांसफार्मर नथो हले। वश न्यूज़ से बात करते हुए मुजाहिरीन का मजीद कहना था कि SDO वापडा की बदअखलाकी उरूज पर है, जबकि पूरा शहर एक्सप्रेस करने के बावजूद लोड शेडिंग का सवाल ही पैदा नहीं होता। मगर यहाँ तो जुल्म की हद हो गई है। कैमरा टीम के साथ गुलाम अली बरावई, वश TV शदात कोट।